मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ उमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मेहरान डिग्री कॉलेज मोरो जे बंद पियल RO प्लांट जल्द फंक्शनल कराए शागिर्दनि खे मोज़ी मर्ज़नि खां बचायो। प्रिंसिपल जी बेध्यानी सां मेहरान डिग्री कॉलेज मोरो गंद जो ढेर नज़र अची रहियो आहे। पार्कनि में गोॾे जेॾो गाह ऐं ड्रब नज़र अचनि था। पार्क सुकी रहिया आहिनि। सॻा मोरो शाख जे सदर प्रोफेसर शमशाद अहमद सुमरो चयो आहे त मेहरान डिग्री कॉलेज मोरो जा शागिर्द ज़हरीलो सेकियो मिलियल पाणी पी रहिया आहिनि। RO प्लांट बावजूदि शागिर्दनि खे उन सींकी मिलियल पाणी पीअण ते मजबूर कयो वञे थो। अक्सर शागिर्द गुर्दनि जी बीमारी, हेपाटाइटिस ऐं वॾे बुख़ार में मुब्तला थी विया आहिनि। कॉलेज जी इंतिज़ामिया जी लापरवाही जे करे कॉलेज खे मिलियल RO प्लांट जे लाइ मोहतरम ज़ियाउल हसन लंचार कॉलेज खे 4 लख डोनेट कया हुआ। उहो तक़रीबन 2 सालनि खां बंदि पियो आहे। कॉलेज जे उस्तादनि जो चवणु आहे त असां इंतिज़ामिया खे चई थकिजी पिया आहियूं, पर उहो उन खे फंक्शनल नथा कराइनि। हिन वक़्तु मेहरान कॉलेज मोरो जी हालत रहम जोगी आहे। कॉलेज अंदरि पार्क सुकी रहिया आहिनि। उन्हनि जे अंदरि गोॾे जेॾा ड्रब फुटी चुका आहिनि ऐं गाह फुटी चुको आहे। उन जी सफ़ाई नथी कराई वञे। सॼी कॉलेज में गंद ऐं कचिरे जा ढेर नज़र अचनि था। उन जो सबबु मालूम कयो त ख़बर पई त प्रिंसिपल साहब जी अदम दिलचस्पी ऐं अदम मौजूदगी आहे, छाकाणि जो प्रिंसिपल साहब ॿाहिरियों आहे, रिटायरमेंट जी क़रीब आहे। हू अक्सर कॉलेज में घटि अचे थो। असां जॾहिं ॿ दफ़ा कॉलेज साणसि मिलण लाइ वियासीं त पाण मौजूदु न हुयो।